हरे राम। हिकिड़ा ॾाढा महान भक्त थिया आहिनि साध संगत जी, गुजरात जा, जिन जो नालो तव्हां पक ॿुधियो हूंदो भाई, नरसीराम मेहता। भगवान जा महान भक्त, ॾाढी प्रेम सां उन्हनि भक्ति कई ऐं भक्ति जो ॾाढो वॾो उदाहरण आहिनि नरसी मेहता। उन्हनि सां भगवान ॾाढी लीला कई, ॾाढी प्रेमवश भगवान कई बार उन्हनि खे साक्षात दर्शन ॾिनो, ॾाढो प्रेम कयो भगवान नरसी मेहता सां। चओ हरे राम। हरे राम। नरसी मेहता जी हिकिड़ी न्याणी हुई, उनजी शादी हिकिड़े गांव में थी, त जेके न्याणी जा ससुराल वारा हुया उहे नरसी मेहता खे न मञींदा हुया, लेखींदा ई न हुया, पागल सम्झंदा हुया, बिल्कुलु ध्यानु न ॾींदा, न उथणी वेहणी कनि, न कुझु बि न, कुझु बि न। कॾहिं कॾहिं त साम्हूं ईंदा त अपमान करे छॾींदा। पर नरसी मेहता एॾा प्यारा, एॾा उन्हनि जो स्वभाव एॾो शीतल कि उहे सभिनीनि जो भलो चाहींदा हुया। हिकु बार जी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो, ॾाढी मज़ेदार घटना थी। नरसी मेहता जी न्याणीअ जे घरों नरसी मेहता खे चिठी आई कि असांजे घर में कुझु कारज आ, अचो भाई। नरसी मेहता चयो कि हाणे न्याणीअ जे घरों चिठी आई आहे, वञणो पवंदो। नरसी मेहता हिकिड़ी कुटिया में रहंदा, उन्हनि सां गॾु 16 साधु रहंदा। घणा भाई? 16 साधु, सभु सूरदास, हिक खे बि दृष्टि न हुई, नज़र न ईंदो, सभु भक्ति कंदा। त नरसी मेहता जी त इच्छा न हुई वञण जी, पर उहे साधु जेके हुया 16 उन्हनि जिद कई, चई बाबा हलो हलो, बल्कि असांखे बि वठी हलो, असांखे बि वठी हलो त असां बि थोरो ॿाहिरि निकिरूं, हवा पाणी मटियूं, थोरो वठी हलो ॿाहिरि, असांखे बि रुगो हिन कुटिया में विहारियो अथव। चयूं ठीकु आहे भाई, हाणे साधु चवनि था त हलो। 16 साधु नरसी मेहता, टोटल घणा? 17। कंहिंमें वञूं? घोड़ा गाॾी त कुझु आहे कोन। चयूं तव्हांजा एॾा वॾा वॾा सेवक आहिनि, हिक खां घुरी चो बैलगाॾी खणी। चयूं काथे ॾींदा? चयूं घुरी त ॾिसो। हिकिड़े सेठ वटि विया, चयूं भाई मूंखे वञिणो आहे पंहिंजी धीअ जे घर 2 ॾींहंनि जे लाइ, तुंहिंजी बैलगाॾी मिलंदी? हाणे हू मना बि नथो करे, पर चए थो असां वटि एॾा कम लॻल पिया आहिनि, सभु बैल कमनि में लॻल पिया आहिनि, खेती किसानी जो कमु आहे, कीअं ॾियूं कीअं ॾियूं। हा हा 2 बैल अथव असां वटि, ॾिसो ध्यानु ॾिजो, माण्हू सेवा बि कीअं कंदा आहिनि। 2 बैल अथव असां वटि, उहे ई ॾे। हा हा उहे साम्हूं वेठा अथव, उहे अहिड़ा बैल हुया कि उथी वञनि त वेही न सघनि, वेही रहनि त पोइ उथी न सघनि, अहिड़ा ख़तरनाक। यानी बुजुर्ग थी चुकिया वीचारा, हलण जी हालत में न हुया, चई इहे खणी वञो बैलगाॾी। हलो नरसी मेहता चयो ठीकु आहे, न खां सुठो आहे भाई, ॾिनई त सही वीचारे, कुझु त ॾिनई। बैलगाॾी खणी आया ऐं सभु साधु हुन में वेठा, 16 साधु, ऐं नरसी मेहता बि वेठा। वधिया यात्रा अॻिते वधी, कीर्तन कंदा कंदा वञनि पिया, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। कीर्तन कंदा कंदा वञनि पिया। गाॾी थोड़ी ईअं बढ़िया, केॾी महिल हेॾे मुड़ी वञे, केॾी महिल होॾे, छो जो ॾाढी ख़राब हुई। पर नरसी मेहता भगवान जे भरोसे, बसि प्रभु मां तुंहिंजे भरोसे आहियां, हाणे पहुचाइण तुंहिंजो कमु आहे। अॻिते यात्रा अॻिते वधी थोड़ी, भगवान आया बाल स्वरूप में, नंढो रूप भगवान, नंढे बालक जो रूप धारण करे भगवान, न नौजवान जो रूप धारण करे भगवान उते आया। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। भगवान आवाज ॾिनी, ओ बाबा जी रुको रुको रुको। नरसी मेहता त प्रभु जे नाम में लीन हुया, त हिकिड़े सूरदास आवाज ॾिनी, बाबा बीहो बीहो, गाॾी बीहारियो, कोई पोइतों सॾ थो करेव। ॾिठूं त एॾो सुंदर नौजवान, आहा कॾहिं ॾिठो कोन्हे एॾो सुंदर तेजो में। भगवान जीअं साम्हूं आया, चवनि था काॾे था वञो? चई फलाणे गांव, मूंखे बि वठी हलो, मूंखे बि उन ई गांव में वञिणो आहे। नरसी मेहता चवनि वाह, पहिरियों ई ॾिसे थो 16 साधु वेठा आहिनि 17 मां, हल भैया तूं बि वे। काॾे वञिणो अथई? चई मूंखे बि इन ई गांव में वञिणो आहे। चई वेही त रहियो आहे, पहुचाइण जी गारंटी कोन्हे, पहुची न पहुची कोई गारंटी न। चई ईअं छो था चओ? चई बैलगाॾी ॾाढी ख़राब आहे, हालत ॾाढी ख़राब आहे, मुश्किल आहे भाई, बैल बि पुराणा थी विया आहिनि, पहुचण जी कोई गारंटी न आहे। भगवान चवनि था अरे चिंता न कयो, मां आहियां न, मां मूंखे ठाहिण ईंदी आहे। चई तूं केरु आहे भाई? चई मां खाती जाती जो आहियां, बढ़ई आहियां, मूंखे ठाहिण ईंदी आहे, तव्हां चिंता न कयो। अरे तुंहिंजो नालो छा आहे? चवनि था कृष्णा मुंहिंजो नालो आहे। छा नालो था ॿुधाइनि? कृष्णा। कृष्णा मुंहिंजो नालो आहे। तॾहिं भगवान आवाज ॾिनी। भगवान हिन कथा जो ॾाढो सुंदर रूप हिन भजन में तव्हां ॻायो असां सां गॾु। भगवान छा था चवनि?
गाड़ी वाले हमें बिठा ले, गाड़ी वाले हमें बिठा ले, एक बार गाड़ी थाम, भगत में हार गया, भगत में हार गया। गाड़ी वाले हमें बिठा ले, एक बार गाड़ी थाम, भगत में हार गया, ओ भगत में हार गया। अच्छे हो तो भाई, आवाज अच्छी हो समझ में, गट गट गाए जो भाई है ना, ॾाढो सुंदर भजन। गाड़ी वाले हमें बिठा ले, गाड़ी वाले हमें बिठा ले, एक बार गाड़ी थाम, भगत में हार गया, भगत में हार गया। बोलो, गाड़ी वाले हमें बिठा ले, एक बार गाड़ी थाम, भगत में हार गया, भगत में हार गया। गाड़ी में तो विहारियो भाई नरसी भगत, पर सब बुधाए छॾियो भाई, पहिरों कंडीशन ॾिसी वठ, पहुचे न पहुचे गारंटी कोने। तो नरसी भगत छा था चवन? नरसी भगत यूं कहने लागे, गाड़ी मेरी पुरानी है। नरसी भगत यूं कहने लागे, गाड़ी मेरी पुरानी है। भगवान छाता चवन, गाड़ी तेरी ठीक करूंगा, ये मैंने मन ठानी है। गाड़ी तेरी ठीक करूंगा, ये मैंने मन ठानी है। ठीक कंदे भाई, तू केरा खाती मेरी जाति भगत जी, खाती मेरी जाति भगत जी। कृष्णा मेरा नाम, भगत में हार गया, भगत में हार गया, हो भगत में हार गया, भगत में हार गया। अरे भगवान चवंता मुंहिंजी खाती जाती आ, कृष्णा मुंहिंजो नालो आ, मां तुंहिंजी गाड़ी ठीक कंदुमि। नरसी भगत चवंता, अरे वाह भाई वाह, लगे तो तोखे भगवान ही मोकिलियो आहे। ऐं मनी मन भगवान चवंदा, अरे मां ही त भगवान आहियां, हाँ मां ही त आहियां भाई, तू ठीक करे वठंदे? हा हा मूंखे ईंदी आहे ठीक करण, मां त कई गाॾियूं हलायूं आहिनि। भगवान चवंदा, मां त कई भक्तनि जी गाॾियूं ठीक कई आहिनि। कंहिंजी कई अथई? अर्जुन भगत जी, उहा गाॾी मां ही त हलाई हुई। एतिरे में बि नरसी मेहता सम्झा न कि उहे ई भगवान आहिनि। चवंदा, हा हलाई हूंदई भाई, कंहिं अर्जुन भक्त जी भी गाड़ी हलाई हूंदई, हल ठीक कर ठीक कर। भगवान गाड़ी सुधारन था, गाड़ी ठीक था कन, गाड़ी भगवान ठीक कई। हाणे नरसी मेहता चवनि था, तू गाड़ी ठीक कई आहे, तुंहिंजो बार बार धन्यवाद आ, पर मूं वटि पैसा कोन्हई। मता तू सोचे मां गाड़ी ठीक कई त हे संत मूंखे पैसा ॾींदो, भक्त मूंखे पैसा ॾींदो, पर मूं वटि पैसा कोन्हई, मूं वटि पैसा कोन्हई भाई। हा अगर मां तोखे कुछ ॾेई तो सघां त मां तोखे भजन ॿुधाए तो सघां। चओ हरे राम। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइण भुलिजी वियुमि भाई, भगवान श्री कृष्ण नरसी मेहता जा भजन ॿुधण जे लाइ उतावला हूंदा हुया। वो चाहींदा हुया भगवान मूंखे भजन ॿुधाए, ए नरसी मेहता मूंखे भजन ॿुधाए, भजन ॿुधाए। गदगद थी विया, चवनि था इहो ई त चाहियां थो, ॿुधाइजांइ भाई तूं भजन ॿुधाइजांइ, गाॾी मां तुंहिंजी ठीक कंदुमि। भगवान गाड़ी ठीक कई, उते नरसी मेहता उन्हनि खे भजन ॿुधायो। चओ हरे राम। हरे राम। बढ़िया, गाड़ी ठीक थी वई, गांव पहुची विया। भगवान चयो हाणे मां हलां तो भाई, मूंखे ज़रूरी कमु आहे, ॾाढो ज़रूरी कमु आहे। ठीक हली विया। भगवान उतां अंतर ध्यान थी विया। हाणे नरसी मेहता पंहिंजे काॾे पहुता भाई? न्याणीअ जे ससुराल, न्याणीअ जे घर पहुता। चओ हरे राम। हरे राम। न्याणीअ वटि पहुता ऐं नरसी मेहता गाॾीअ मां लथा। 16 साधु सूरदास उहे बि गाॾीअ मां लथा। चओ हरे राम। सभ जा सभ लथा जेॾीमहिल त स्वागत कीअं थियो ख़बर अथव? कीअं थियो? उन्हनि जा घर वारा आया, ससुराल वारा, कोई हीअं मोड़ा ॾेई वञे, कोई हेॾे, कोई होॾे ॾिसे, कोई होॾे। छो जो नरसी मेहता कोई पुछंदो ई न हुयो, कोई ध्यानु ई न ॾींदा हुया, बिल्कुलु न, बिल्कुलु ध्यानु न ॾींदा हुया। हिकिड़ी न्याणी बसि हुननि जी, उहा अची प्रेम सां पंहिंजे पिता सां मिली।
गले सां लगायो। पिता नरसिंह मेहता, पुत्र तू ठीक आ? हाँ पिताजी मां ठीक आहियां। तव्हां ठीक आहियो? रस्ते में कोई दिक्कत त न वई? चई रस्ते में दिक्कत वञे हा, पर हिकिड़ो ॾाढो सुंदर नौजवान मिलियो, उन त रस्तो बढ़िया असांजो सुहानो करे छॾियो, ॾाढो आनंद सां पहुता आहियूं। बढ़िया, तूं ख़ुशि आं पुट? हा मां बि ख़ुशि आहियां। तुंहिंजा ससुराल वारा सभु ठीक आहिनि? चई उहो तव्हांजे मथां ॾाढो गुस्सो कंदा आहिनि, तव्हांजे लाइ ॾाढो घटि वधि चवंदा आहिनि, ऐं हर बार मूंखे बसि हिकिड़ी ॻाल्हि ते टोकींदा आहिनि कि तुंहिंजे पिता तोखे छा ॾिनो आहे, तुंहिंजे पिता तोखे छा ॾिनो आहे? कॾहिं भेट में कुझु खणी आयो आहे? जॾहिं बि ईंदो आहे बसि ईअं ई मुंहुं खणी हली ईंदो आहे, कॾहिं कुझु खणी आयो आहे? नरसिंह मेहता चयो भैया उन्हनि खे जेको खपे हिकिड़ी लिस्ट में लिखाए ॾे, जेको खपे तूं लिखाए वठि। न्याणी बि आज्ञा मनी। उनजी जेकी ससु हुई ॾाढी छिती, ॾाढी गुस्से वारी, उन बि लिखाइण शुरू कयो। ख़बर तो कीअं लिखाई? चई 2 बोरा काजू जा ॾे तुंहिंजो पीउ, 2 बोरा अखरोट जा ॾे, उन जमाने में 2 बोरा पिस्ता ॾे, 2 बोरा कुछ ॾे, 2 बोरा कुछ बि हिकु न लिखाए, सभु ब लिखाईंदी वई, लिखाईंदी वई, लिखाईंदी वई। न्याणी ॾिसी चई एॾो लिखायो तो मम्मी, ॿियो कुझु बचियो आहे? हाँ ॿियो बि कुझु बचियो हुजे त उहो बि लिखायो। गुस्से में थी चई 2 पत्थर बि लिख, 2 पत्थर बि ॾे, इहो बि लिखाइनि भई 2 पत्थर ॾे। इहा चिठी खणी आई ऐं पंहिंजे पिता खे ॾिनई। चई मुंहिंजी मां, मुंहिंजी जेकी ससु आहे उन इहे तव्हांखे लिखी ॾिनो आहे। उन्हनि ॾिठो नरसिंह मेहता, हो त चवण लॻा हरे प्रभु हे त लंबी चौड़ी लिस्ट आहे, हाणे तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मां त तुंहिंजे भरोसे आहियां। भजन करण लॻा। हिकिड़े गौशाला में वञी करे वेही रहिया नरसिंह मेहता साधुअनि सां गॾु। हाणे उहा चिठी बि उॾामी वई, सिधो भॻवान पाण वटि घुराए वरिती। भगवान ॾिठो छा छा लिखियल आहे। भगवान वरी हिकिड़ो सुंदर रूप धारण करे, बढ़िया पगड़ी पाए, कुर्तो धोती पाए करे भगवान ऐं पहुची विया नौजवान जो रूप धारण करे। बैलगाड़ी में बढ़िया सामान चढ़ाया है, जेको जेको लिखियल हो भगवान सभु खणी आया। उनजी ससु हैरान थी कि एॾो सामान, भाई तूं केरु आहे, काथों आयो आहे? ध्यानु ॾिजो, भगवान चवनि था मां नरसिंह मेहता जो नौकर आहियां। छा था चवनि? मां नरसिंह मेहता जो नौकर आहियां, मुंहिंजा सेठ जी आहिनि, मां हुन वटि नौकरी कंदो आहियां। मूंखे अचण में थोरी देरि थी वई, तव्हां ॾाढो ॻाल्हाईंदा आहियो मुंहिंजे सेठ जे बारे में, छा चवंदा आहियो? चई तुंहिंजे सेठ मोकिलियो आहे? चई हा, लिस्ट मिलाए वठो, हिकु बि सामान घटि कोन्हेव। लिस्ट मिलाइण लॻा। ख़बर तो भगवान छा कयो? हुनजी मां लिखायो न 2 बोरी काजू, भगवान 4 ॾिनी। उन लिखायो 2 बोरी पिस्ता, भगवान 4 बोरी ॾिना। जेको जेको 2 लिखाई भगवान 4, आख़िरी में छा लिखायो हुई? 2 पत्थर। भगवान 4 पत्थर ॾिना, पर सोने जा ॾिना। चओ हरे राम हरे राम। जॾहिं हुन ॾिठो त हैरान थी वई। चई सही ॿुधाए, तूं उन ई नरसिंह मेहता जो नौकर आहे? अरे हा, उहो ई मुंहिंजो मालिक आहे भाई, जेको भगवान जी भक्ति कंदो आहे। मां हुनजो दास आहियां, हुनजो नौकर आहियां, उन ई सभु मोकिलियो आहे। ॿियो बि कुझु खपई त न खणी वञ, मुंहिंजे सेठ खे कुझु न चइजां कॾहिं। अरे पाणी पाणी थी विया। चई असां त हिनखे फ़कीर सम्झंदा हुयासीं, ग़रीब सम्झंदा, हे त शान जो छा आहे? हाँ, एॾी वाहवाही थी वई नरसिंह मेहता जी, एॾी वाहवाही थी वई। ऐं नरसिंह मेहता काॾे वेठा? गौशाला में बढ़िया भजन पिया कर। उन्हनि खे कीअं अची ॿुधायो कि तव्हांजो कोई हमरा, तव्हांजो कोई माण्हू अची करे बैलगाॾी में सामान ॾेई वियो अथव। चओ हरे राम हरे राम। सभु चुकतो करे वियो अथव भाई, सभु हिसाब किताब। नरसिंह मेहता आया, जॾहिं ॻाल्हि ख़बर पई त अखियुनि में आंसू अची विया, रोअण लॻा। भक्त जी रो छो था? कंहिं पुछियो? नरसिंह मेहता चए अरे उहो कोई न हुयो, जेको पाण खे नौकर ॿुधायो वियो उहो मुंहिंजो मालिक हुयो। टिनिनि लोकनि जो मालिक भगवान कृष्ण पाण आयो, उहो ई सभु हिसाब करियो तो भाई, न त मूं में कोई ताक़त आहे? चओ हरे राम हरे राम। वाह वाही थी वई नरसिंह मेहता जी। सभु पूजण लॻा उन्हनि खे कि अहिड़ा भक्त आहिनि जिन जे लाइ भगवान आया हिसाब ॾियण जे लाइ। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अहिड़ा भक्त ऐं अहिड़ा भगवान। चओ जय श्री कृष्ण भाई। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण